हेलो व्यूअर, कुछ मुख़्तसर आम नॉलेज जा मुख़्तसर सवाल। नंबर 1, रोशनी जी रफ़्तार छा आहे? जवाब 1,86,000 मील फ़ी सेकंड आहे। नंबर 2, कणक ऐं मकई में कहिड़ी विटामिन मिले थी? जवाब विटामिन ए। नंबर 3, टमाटो सब्ज़ी आहे या मेवो? जवाब मेवो। नंबर 4, दुनिया में केला सभ खां वधीक किथे मिलनि था? जवाब भारत में। नंबर 5, सिज ज़मीन खां केतिरो परे आहे? जवाब अटकल 9,30,00,000 मील। नंबर 6, इंसानी दिमाग़ जो वज़न केतिरो थींदो आहे? जवाब 8 खां 10 औंस ताईं। नंबर 7, कबूतर 1 कलाक में केतिरो उॾामी सघे थो? जवाब 40 मील या 6 किलोमीटर। नंबर 8, तोते जी सरासरी उमिरि केतिरी हूंदी आहे? जवाब 10 साल। नंबर 9, ऊठ जी सरासरी उमिरि केतिरी हूंदी आहे? जवाब 50 साल। नंबर 10, मच्छर जी ज़िंदगी केतिरी हूंदी आहे? जवाब नर मच्छर 9 ॾींहं ऐं मादी अटकल 30 ॾींहं। नंबर 11, चांहि सभ खां पहिरीं किथे पैदा थी? जवाब चीन में। नंबर 12, माखी जे मनारे में केतिरा सुराख़ थींदा आहिनि? जवाब अटकल 9,000 माखी जे मनारे में सुराख़ थींदा आहिनि। नंबर 14, रत में केतिरो हिसो पाणी हूंदो आहे? जवाब रत में 91% पाणी हूंदो आहे। नंबर 15, इंसान जा वार 1 साल में केतिरो वधी वेंदा आहिनि? जवाब 16 इंच। नंबर 16, उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिंमें पुलिस नाहे? जवाब चीन।